नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे मेड़ खां ख़बर ॾींदा हलूं त काछे वारे इलाइक़े जे ॻोठ ॿोरी सालारी भरिसां माइटनि ॾे वियल 35 सालनि जा सबना ऐं 3 सालनि जे वाहिद चांडियो वापसि घर मोटी ॻोठ वञी रहिया हुआ त तेज़ तूफ़ान सबबु रस्तो भुलिजी विया। जॾहिं त साण सां गॾु मौजूदु पाणी ख़तमु थियण ऐं को बि ॻोठ वेझो न हुजण करे उन वॻे पाणी जे लाइ तड़पी फोत थी विया। माइटनि तरफ़ां ॻोल्हा खां पोइ राति देर सां लाश हथ कया विया आहिनि। जॾहिं त शागिर्दो पुलिस जे हद जो तकरार ॼाणे कार्रवाई करण खां इतला मिलण बावजूदि लहवाए रही है। जंहिं बाद मीडिया ते ख़बरूं अचण बाद SSP दादू जे तर्जुमन रवायती प्रेस रिलीज़ भी जारी कई है त हद जो को भी तकरार न है, पोइ भी लाश बेयार मददगार केतिरा ई कलाक छो पिया रहिया। यादि रहे त काछे वारे इलाइक़े में तेल ऐं गैस कंपनी अरबे रुपयनि जो तेल गैस कोयलो ऐं पत्थर कढनि थियूं। हुकुमरान वोट वठी ऐवान में पहुचनि था पर अवाम खे पीअण जो पाणी नथो मिले। मां ऐं ॿारड़े जी उन वॻे फोत थी आहे, जंहिंखां पोइ हुकुमरान ऐं तेल कंपनियुनि जो पत वाखी थी वई आहे। मिलियल ॼाण मूजिबि इहो आलमी सतह ते तय थियल आहे त जंहिं इलाइक़े में तेल ऐं गैस निकिरे थो उते समूरे इलाइक़े में तेल कंपनियुनि खे पाणी फ़राहम करण ॾियण सां गॾोगॾु गैस, तइलीम, सिहत जूं सहूलियतूं ॾियणियूं आहिनि। पर हिते अंधेर नगरी ऐं चरबट राजा जो राज आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।